नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन वज़ीफ़ो खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। मूंखे उम्मीद आहे तव्हांखे ज़रूर पसंदि ईंदो। असांजा उहे भाइर, उहे दोस्त जेके जिन जी दिलि कमकार में, नौकरी वग़ैरह में दिलि नथी लॻे, हीउ वज़ीफ़ो उन्हनि जे लाइ आहे। या पंहिंजो कारोबार आहे या पंहिंजो दुकानु आहे, उते वेही नथा सघनि, चैन नथो अचे, सुकून नथो अचे, आराम नथो अचे, कंहिं बि कमकार में दिलि नथी लॻे, या ड्यूटी कंदे उन्हनि जी दिलि नथी चवे जो हू को कंहिं कमकार में वञनि या को कमकार कनि। त प्यारा दोस्तों, हीउ वज़ीफ़ो उन्हनि जे लाइ आहे। उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, बिना के देर जे अव्हांजी खिदमत में आऊं इहो वज़ीफ़ो पेश कंदुसि। या अल्लाह 101 मरतबा काग़ज़ ते लिखी करे बाह में ॿधी छॾियो। इंशाअल्लाह अज़्ज़ व जल हर हलाल कम, हर जाइज़ नौकरी में तव्हांजी दिलि लॻी वेंदी ऐं इंशाअल्लाह तव्हां शौक़ ऐं ज़ौक़ सां पंहिंजे कम में मसरूफ़ थी वेंदा, पंहिंजो कमु सर अंजाम ॾींदा, पंहिंजी ड्यूटी में, पंहिंजी नौकरी में ख़ुशबाश रहंदा। प्यारा दोस्तों, ही मालूमात अव्हांजी खिदमत में मूं अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।